आज़म खैरपुर में एपीएस साने जे शहीदन के भेटा पेश करण लाइ तकरीब कोठाई वई। इन हवाले सां तफ़सील लाइ ॾिसूं था अली जाफ़री जी हीअ रिपोर्ट। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर जे शहीद मासूम ॿारनि जे यादि में निजी स्कूल मून फेलोशिप में शानदार तकरीब कोठाई वई। तकरीब में ॿारनि तकरीरनि सां गॾोगॾु शहीदनि जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ क़ुरान खानी पिणु कराई वई। ॿारनि ऐं उस्तादनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हम उन अजीमों माओ को सलाम पेश करते हैं जिन्होंने अपने लखत जिगरों को खून बहते हुए देखा। आज का दिन क़यामत से कम नहीं। वो जुल्म नहीं भूले, वो शहादत नहीं भूले। वो जुल्म नहीं भूले, वो शहादत नहीं भूले। मासूम फरिश्तों की इबादत नहीं भूले। बारूद के शोले वो तड़पते हुए बच्चे, बारूद के शोले वो तड़पते हुए बच्चे। हम लोग अभी तक वो क़यामत नहीं भूली। ये त अॼु जो ॾींहुं जेको असां दिलनि में ज़िंदा आहे हुयो ऐं रहंदो। पेशावर में सानियो थियो। असां हर साल उन्हनि ॿारनि खे मासूमनि खे यादि कंदा आहियूं उन्हनि जे मान में या उन्हनि जे बरकत जे लाइ, उन्हनि जी शहादत खे यादि रखण जे लाइ असां क़ुरान ख़ानी जो इख्तिताम कंदा आहियूं ॿारनि में, ताकी हू कॾहिं बि इन ॻाल्हि खे विसारे न सघनि। जेको पेशावर में वाक़ियो थियो उन हवाले सां उन्हनि जी दुआ लाइ असां इहो क़ुरान ख़ानी रखी आहे, ख़ैरात कई आहे, जीअं असां हर साल उन्हनि खे विसारे न सघूं। जेको आहे स्कूल इंतज़ामिया तौरु जेको आहे ॿारनि जो जज़्बो ॾिठो त उन्हनि जो इहो ई चवणो त हिन ॾींहं खे जेको आहे असां कॾहिं बि न विसारींदासीं। हिते जेको आहे मुल्क ऐं क़ौम जो जेको आहे आख़िर में दुआऊं जेको आहे पिणु घुरियूं वियूं आहिनि। कैमरा टीम सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।